अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशू ऑफ द डे सां गॾु आहियां हिराबासी। नाज़रीन, ताज़ो पेट्रोलियम मसनूआत जे अघनि में वाध सबबि मुल्क में महांगाईअ जी नई लहर शुरू थी वई आहे। पेट्रोल महांगो थियण जो मजमूई असर ॿियनि शयुनि ते बि थी रहियो आहे। नतीजे में ट्रांसपोर्ट जे भाड़नि खां वेंदे खाद खुराक जी शयुनि ताईं हर शइ महांगी थी वई आहे। मुल्क में जेके माशी हालतूं आहिनि उन्हनि में सुधारो ईंदे नज़र न पियो अचे, जॾहिं त मजमूई खसारो तमामु घणो वधी वियो आहे। अहिड़ियुनि हालतुनि में आम माण्हू तमामु घणो परेशान नज़र अची रहियो आहे। इन ई सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ सीनियर सहाफ़ी ISS न्यूज़ जो डायरेक्टर करंट अफेयर्स अशोक शर्मा असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे। गुफ्तगू जी शुरुआत कयूं था। अशोक साहब, मुल्क में हिन वक़्तु तारीख़ जी बदतरीन महांगाई, उन जा कहिड़ा सबब आहिनि? महिरबानी हिरा। महांगाई हिन वक़्तु पाकिस्तान में जेका आहे उन माज़ी जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि ऐं उन में ताज़ी जेका महांगाई जी लहर नई शुरू थी आहे मुल्क में, उन जो हिकिड़ो सबबु करंटली जेके पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे उन जे करे बि आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त 29 तारीख़ ते जेका वफ़ाक़ी हुकूमत जेका हिन वक़्तु मुख़्तलिफ़ सियासी जमातनि जी इत्तेहादी हुकूमत आहे उन पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में 35 रुपयनि ताईं इज़ाफ़ो कयो आहे। सो असां वटि थींदो ईअं आहे, जॾहिं बि पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतनि में वाधि थींदी आहे त पोइ जेके उन जा ॿियनि शयुनि ते बि असरु फ़ौरी तौरु पवंदा आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो हिन वक़्तु असां ॾिसूं पिया त आम माण्हू जेको आहे तमामु घणो किराए पियो करे ऐं न रुगो ट्रांसपोर्ट जा जेके किराया आहिनि उन्हनि में ओचितो वाधि कई वई आहे, पर जेके खाद खुराक जी शयूं आहिनि, फ्रूट्स आहिनि, खीर आहे, दही मखण हुजे, उन सां गॾोगॾु जेके आहिनि उनखे गोश्त खे ॾिसिजे त उन्हनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो आहे, चिकन में इज़ाफ़ो थियो आहे। इहे समूरियूं शयूं आहिनि जिन ते जेको आहे सो मनफ़ी असरु पियो आहे। महांगाई जा जेके सबबु आहिनि उहे हिन वक़्तु त सभिनी खे ख़बर आहे त IMF जेको इंटरनेशनल मालियाती फ़ंड आहे उन पाकिस्तान गवर्नमेंट खे कर्ज़ु ॾियण जे लाइ जेके शर्तूं रखियूं आहिनि उन जे करे वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे ही पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो आहे। ॿियूं बि शर्तूं शामिलु आहिनि जंहिं ते मजबूरन पाकिस्तान गवर्नमेंट खे उहे सभु शर्त मञणा पिया पवनि, छाकाणि त पाकिस्तान में जेको आहे सो माली डिफ़िसिट तमामु वधी वियो आहे ऐं उहो मुल्क खे हलाइण जे लाइ पैसा जेके आहिनि उहे अवेलेबल न आहिनि। त उहे पैसा जेके आहिनि उहे हाणे इंटरनेशनल हिन इदारे खां जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे उहो कर्ज़ तौरु वठे पई ऐं जेके इहे इदारा हूंदा आहिनि इंटरनेशनल उहे ॾिसंदा आहिनि त कहिड़ो मुल्क जेको आहे उहो ही कर्ज़ु वठे थो त उहो वापसी करण जी उन में सघ आहे या न आहे। सो पाकिस्तान में जेके मजमूई मुआशी हालतूं आहिनि उहे तमामु अबतर आहिनि ऐं हालतूं बहितर थींदे नज़र न पियूं अचनि। सो IMF खे बि इन ॻाल्हि जी ख़बर आहे, तंहिं करे उहे इहे शर्तूं लॻाइनि था ऐं नतीजे में इहा महांगी थिए थी। टैक्स वधनि था त हर जेका शइ आहे उन जी क़ीमत में इज़ाफ़ो थिए थो। सो इहो जेको बुनियादी सबबु इहो आहे जंहिंजे करे ताज़ो ई असां सभु जेके आहिनि उहे महांगाई खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। अशोक साहब, वफ़ाक़ी हुकूमत दावा पई कहे त महांगाईअ ते कंट्रोल करे वठिबो ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो, पर हिते त महांगाई घटि थियण बदिरां वधी रही आहे। उन जो ज़िम्मेवार केरु आहे? बिल्कुलु तव्हां सही था चओ। हाणे जेका हिन वक़्तु महांगाई आहे उन जा मुख़्तलिफ़ सबबु आहिनि। हिकिड़ो त मौजूदा जेका गवर्नमेंट आहे उन जी पॉलिसियूं जेके आहिनि उहे मैटर कनि थियूं, उन जे करे महांगाई आहे। ऐं ॿियो जेका इहा चयो पियो वञे त जेका गुज़िरियल हुकूमत हुई PTI वारी, उन 3.5 सालनि जे दौरान जेको हशर कयो आहे मुल्क जो ऐं जेके मुआशी पॉलिसियूं हुयूं उहे तमामु मनफ़ी अंदाज़ में रहियूं, जंहिंजे करे हिन वक़्तु जेका महांगाई जी लहर आहे सो हींअर जेका करंट गवर्नमेंट आहे उन इहा दावा कई हुई त जीअं ई इन्हनि हुकुमरानी शुरू कई आहे, इन्हनि जो दौरु शुरू थियो त उन दौरान नून लीग जी हुकूमत ख़ासि तौर ते वॾी दावा कई हुई त हाणे जेको आहे सो ठीकु गवर्नमेंट अची वई आहे, डेमोक्रेसी जेका आहे उहा पंहिंजे रस्ते ते अची वई आहे ऐं अवाम खे हाणे रिलीफ ॾिनो वेंदो ऐं ख़ासि तौर ते जेके वॾा अहम इशू हुया जंहिंमें महांगाई बि हिकु इशू आहे, उन ते कंट्रोल करण जे लाइ माण्हुनि खे पुरुमीद कयो पियो वियो। ऐं हिकिड़ो असांखे इहा जेका आहे सा हिकिड़ी मस्बत सूरत हाल नज़र पे आई त हाणे थी सघे थो त PTI जी गवर्नमेंट जी भेट में ही गवर्नमेंट जेका आहे कुझु वधीक मैच्योर आहे। हिननि खे नून लीग खे माज़ी में बि हुकुमरानी करण जो तजुर्बो रहियो आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी इन जी इत्तादी आहे, तंहिं करे हीअ जेके वॾियूं जमातूं आहिनि उहे गॾिजी करे ऐं को सुठो लाइअमल जोड़ींदियूं ऐं मुल्क खे सुठे नमूने हलाईंदियूं। पर हाणे बदकिस्मती सां इहा ॻाल्हि साम्हूं अची वई आहे त
जेको माज़ी वारी गवर्नमेंट जो तसलसल हुयो उहो ई बरक़रार आहे। माण्हुनि खे हिन हुकूमत मां बि को रिलीफ न मिली सघियो आहे। इसाक डार साहब खे जेको लंडन में वेठो हुयो उन खे इम्पोर्ट करे आंदो हुयो ऐं उन ईंदे शर्त प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं, दावाऊं कयूं त हाणे जेको डॉलर आहे उन जी उॾाम खे बि रोकियो वेंदो ऐं डॉलर जे अघु खे मुस्तहकम कयो वेंदो, जंहिंसां रुपए जो जेको क़दुरु आहे उहो बि वधंदो ऐं महांगाई घटि थींदी। पर हिन महिल ताईं ॾिसजे त इहे समूरियूं जेके हुकूमती दावाऊं हुयूं उहे हवा में उॾामी वियूं आहिनि ऐं हिन वक़्तु बि माण्हू जेके आहिनि उहे हिन सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तंहिं करे महांगाई जेका आहे उन समूरा जेके माज़ी जा रिकॉर्ड आहिनि उहे टोड़े छॾिया आहिनि। इन जी ज़िम्मेवार हुकूमत ई आहे, छाकाणि त हुकूमत जेका आहे उहो उन जो इहो कमु आहे त हू पंहिंजे मुल्क जे मुआशी सूरत हाल ते नज़र रखे ऐं अवाम दोस्त पॉलिसियूं ठाहे जंहिंसां माण्हुनि खे रिलीफ मिले, महांगाई जेका आहे उन ते कंट्रोल हुजे। ऐं इहो सॼो हीअ जेका हुकूमत आहे इन ते वधीक ज़िम्मेवारी आहे, छाकाणि त हीअ ॿई जेके आहिनि उहे मेच्योर आहिनि पार्टियूं, नून लीग ऐं पीपुल्स पार्टी। ऐं इन्हनि जे हूंदे जेकॾहिं मुल्क डिफ़ॉल्ट जी तरफ़ वञे थो, मुल्की ॾेवालो निकिरे थो, त आउं सम्झां थो इंटरनेशनली सतह ते बि इन जो तमामु घणो मनफ़ी असरु पवंदो। दुनिया में असां बदनाम थींदासीं, ख़्वार ख़राबु थींदासीं ऐं इन करे हीअ जेके बुनियादी तौरु ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत ई आहे ऐं सभिनी जूं नज़रूं जेके आहिनि उहे हाणे वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जेको फॉरेन मिनिस्टर आहे सॼी दुनिया में घुमे पियो, पंहिंजे मुल्क जा जेके इशूज़ आहिनि उनखे हाईलाइट करे पियो ऐं इन करे इहा उमेदु जागी आहे घणे भाङे त हाणे जेके इंटरनेशनल कम्यूनिटी आहे उहो पाकिस्तान जी माली हालतुनि खे ॾिसंदे न रुॻो कर्ज़ु ॾींदी पर उन सां गॾोगॾु गिरांट बि मंज़ूरु थींदी। सो इहा सूरत हाल आहे बुनियादी तौर ते हिन वक़्तु। अशोक साहब, तव्हां छा था सम्झो असां वटि जेका महांगाई आहे उन ते कंट्रोल करे सघिजे थो या महांगाईअ जो जिन खे रोकणु नामुमकिन आहे? बिल्कुलु महांगाई ते कंट्रोल करे सघिजे थो ऐं फौरी तौर ते जेको शॉर्ट टर्म में त असां सम्झूं था इन ते कंट्रोल नथो करे सघिजे। उन जे लाइ ॿिन्ही क़िस्मनि जी पॉलिसियूं हुजनि, यानी शॉर्ट टर्म जेके क़दम बि खणी सघजनि था ऐं लॉन्ग टर्म पॉलिसी बि जुड़ी सघे थी। मिसाल तौरु IMF ॾिसो जॾहिं बि पाकिस्तान खे कर्ज़ु ॾियण जे लाइ शर्तूं रखे थी त उहो आम माण्हू जे लाइ हूंदियूं आहिनि, यानी बिजली महांगी कयो, गैस महांगी कयो, पेट्रोल महांगो कयो। इन सां छा थो थिए त ओवरऑल महांगाई वधे थी। तंहिं करे हाणे इहा हिकिड़ी राय अचे पई ऐं इहो नैरेटिव साम्हूं आयो आहे त IMF या जेके ॿिया इंटरनेशनल मालियाती इदारा आहिनि उन्हनि खे पाकिस्तान खे कर्ज़ु ॾियण लाइ जेके शर्तूं रखजनि थियूं उन जो जेको आहे सो तरीक़ो ऐं उन जी सूरत तब्दील करणी पवंदी। मिसाल तौरु इहो शर्त छो नथो लागू कयो वञे त जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जा पंहिंजा ख़र्च घटि कया वञनि। इहो शर्त छो नथो लागू कयो वञे त जेके असेंबली मेंबर आहिनि, पार्लियामेंट्रियन आहिनि, उन्हनि जूं मराहतूं ख़तमु कयूं वञनि। इहो शर्त छो लागू नथी कई वञे त जेका ब्यूरोक्रेसी आहे, वॾा ऑफिसर आहिनि, कामोरा आहिनि, उन्हनि खे जेके पेट्रोल मुफ़्त में ॾियणु, रिहाइश मुफ़्त में ॾियणु, इहे समूरियूं जेके मराहतूं या सहूलियतूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि। तंहिं करे असां सम्झूं था त जेकॾहिं हुकूमत चाहे त मुल्की सतह ते क़दम खणे ऐं जेके मुल्क जूं हालतूं आहिनि उहे बहितर थी सघनि थियूं, पर बदकिस्मती सां असां वटि अहिड़ो रुझान फौरी तौर ते नज़र नथो अचे। हर हुकूमत आहे या पार्टी आहे या सियासी जमातूं, तव्हां हींअर ॾिसो मुल्क में अहिड़ी सूरत हाल ख़राबु आहे, चवनि था त मुल्क डिफ़ॉल्ट तरफ़ वञे पियो, पर सियासी छिकटाण अञा बि मसरूफ़ लॻी पई आहे। पार्टियूं जेके आहिनि उहे पीपुल्स पार्टी पंहिंजे तव्हां ॾिसो त गरम जोशी सां नज़र अचे थी, नून लीग पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण जे लाइ सरगर्म आहे, PTI जेका उहो साॻी पुराणो रिंगट लॻो पियो आहे। त जेके सियासी पार्टियूं आहिनि उहे ई हिकु पेज ते न आहिनि हिन महांगाई वारे इशू ते, त अवाम जेको आहे उहो तमामु घणो परेशान आहे ऐं इन्हनि खे फौरी तौर ते महांगाई खे कंट्रोल करण जे लाइ हुकूमती सतह ते इहे उपाउ वठणा पवंदा त आउं सम्झां थो हालतूं बहितर थी सघनि थियूं। पर फौरी तौर ते अञा कुझु टाइम असां ॾिसूं पिया त अवाम अञा परेशान रहंदी। अञा चवनि था त पेट्रोल महांगो थींदो, अञा बि महांगाई जी लहर वधीक थियण जो इम्कानु मौजूदु आहे। सो हुकूमत ऐं सियासी जमातूं यानी गवर्नमेंट ऐं अपोज़िशन गॾिजी ऐं लाइ अमल जोड़नि ऐं हिकु पेज ते अचनि त आउं सम्झां थो हर जेको मसइले जो हल मौजूदु आहे ऐं अहिड़े तरीक़े सां ई जेको आहे हिन मुल्क खे बचाए सघिजे थो, मुआशी हालतुनि खे बहितर करे सघिजे थो ऐं डेमोक्रेसी खे मेच्योर करे सघिजे थो। वॾी महिरबानी अशोक साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, इशू ऑफ द डे में अॼु असां महांगाई ऐं उन जे सबबनि तोड़े असरनि ते ॻाल्हि ॿोल कई।
हाणे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। तव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।